अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं अब्दुल मोमिन जुनू तव्हांखे ख़बर ॾियूं था त जिसाफ़ अॻवान ज़ाकिर सहतो खे कराची कोरंगी 2.5 नंबर में कानून लागू कंदड़ नेदारनि पारां खंबे गुम करण ख़िलाफ़ जिस्कम अॻवान ॾाढो उमर पीर नईम असलम सिंधी फ़कीर साजन कुंबर शबीर सिंधी सरमन जो के एडवोकेट कयूम उमर जी अॻवानी में प्रेस क्लब काज़िम जे आॾो इतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जिसाफ़ अॻवान ज़ाकिर सहतो जी आज़ादी लाइ सख़्तु नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवाननि साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त जिसाफ़ अॻवान ज़ाकिर सहतो खे कराची ऐं कोरंगी मां खंबे गुम करण जी सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत कजे थी। सिंध जे हक़नि जी ॻाल्हि करण जे ॾोह में पुरअमन क़ौमी कारकुन खे खंबे गुम करण किथां जो कान आहे। असां वक़्त जे हुक्मराननि खां मुतालबो था करियूं त जिसाफ़ अॻवान ज़ाकिर सहतो समेत समूरी क़ौमी समाज सियासी समाजी कारकुननि खे फौरी तौर ते आज़ादु कयो वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। हुननि चयो त अॼोको असांजो एहतिजाज आज़ाद जसाफ़ आज़ाद अॻवान भाउ ज़ाकिर सहतो जे लाइ असां वक़्त जे हुक्मराननि ऐं हितां जे कानून लागू कंदड़ इदारनि खां इहा घुर था कयूं त जसाफ़ अॻवान खे फिलफौर आज़ादु कयो, न त ॿी सूरत में असांजो एहतिजाज जारी रहंदो। असांजो जेको एहतिजाज ज़ाकिर सहतो जेको जसाफ़ अॻवान में खंबे गुम कयो वियो आहे, असां आला इख़्तियारनि खां इहा घुर था कयूं त हुनखे फौरी तौरु आज़ादु कयो वञे। जेकॾहिं हुनखे फौरी तौरु आज़ादु नथो कयो वञे त असां एहतिजाज दायरो वधाईंदासीं। कोरंगी कराची कोरंगी 2.5 नंबर तां जसाफ़ अॻवान ज़ाकिर सहतो खे खंबे गुम कयो वियो आहे। अॼोको एहतिजाज उनजी आज़ादी लाइ आहे। असां मुतालबो था कयूं त जेकॾहिं हुन ते को ब्लेम आहे, को ॾोह आहे त हुनखे अदालत में जेको पेश कयो, न त ॿी सूरत में हुनखे जेको सो आज़ादु कयो, न त असां जेको आहे एहतिजाज जो दायरो वधाईंदासीं। तव्हांजे पंहिंजे स्टाफ जूना मुरे ते हर क़िस्म जो AC DC सोलर सिस्टम बारियात दस्तियाब आहे। प्रोपराइटर अरशद अली नाज़रीन, वधीक तफ़सील लाइ विज़िट कयो असांजो वेब चैनल AMJ न्यूज़ काज़ी अहमद।